अज आऊं तो खेवणा न थो के वक्त में तुझो यार सुलेमान अज आऊं तो खेवणा न थो के वक्त में तुझो यार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस अज आऊं तो के वणा न थो के वक्त में तुझो यार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस तुझेड़ो कंदो हुए एडिटर एम सुलेमान रेडियो एचएस जिह गिला कई थे मुझे उन सा तुझेड़ो कंदो हुए सजो राज हिकड़े पासे हो तुझी गिचिया जो हार हुस सजो राज हिकड़े पासे हो तुझी गिचिया जो हार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस सुलेमान विक्की एचएस मोबाइल नंबर 032130655564 अंगल आरा सहदो है तोते हुकूमत मुझी हुई वरदो है तो इशारे ते हलाई दो मां अख्तियार हुस वरदो है तो इशारे ते हलाई दो मां अख्तियार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस घुम्यासी शरदंदारी चोटते हुई पहजियारी गड घुम्यासी शरदंदारी मूर्ति साचे उनड़ तो खां पल न थी दो धार हुस मूर्ति साचे उनड़ तो खां पल न थी दो धार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस अज आऊं तो के वणा न थो के वक्त में तुझो यार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में हार हुस मुझी बात हो सुहणी लिखल ऐ मां तो लय में